ॻाल्हि आहे हाकिम ख़ान जो अॼु दोदे खे यादि कयो अथव? हाकिम ख़ान वक़्त जे वाचूड़े में फासी पियो आहे। छा मतिलबु हाकिम ख़ान? मतिलबु इहो त बालाज हाणे मूंखे बुरो थो लॻे। हाकिम ख़ान हुकुम कयो, मां अव्हांजी कहिड़ी ख़िदमत करे सघां थो? मूंखे सभु ख़बर आहे त तूं घणो कुझु करे सघीं थो। अंधेरे में तीर हलाइण जो कहिड़ो फ़ाइदो हाकिम ख़ान? मुंहिंजे ॻोठ अंदरि बालाज जा कुझु रिश्तेदार आहिनि जंहिं मां ग़ुलामनि जा हथ कटे छॾिया। हुन बालाज लाइ कुझु बि न ॿुधायो। हिकु ॿियो सुराख आहे। सुराख खे हाकिम ख़ान थोरो ओरी आन ऐं दोदे जो दर नोटनि सां भर, नोटनि सां हाकिम ख़ान। ऐं पोइ ॾिस त बालाज जो दोदो कहिड़ो थो असर करे। पैसो मुंहिंजे लाइ फलाल आहे बेदा, हरियूं ॿधी खण। बाक़ी कमु न थियो त मुंहिंजो नालो हाकिम ख़ान अथई। हाकिम ख़ान दोदो माल ते मरंदो आहे। तूं सिर्फ़ बालाज जे रिश्तेदार जो ॾस ॾे ऐं पोइ ॾिस दोदे जा धमाका। बालाज जे ॿिए रिश्तेदार जो नालो मिस्री आहे। ॾाढो मिठो नालो आहे मिस्री। वयसि ज़िंदगी विसरी। सूबेदार साहब जो कमु न थियो त सम्झी सघे थो तूं बेफ़िक्र रहो, धमाका कमु थींदो। छो त दोदो पैसा वठी मौत ॾींदो आहे। धमाका मौत। अद्दा बालाज के मुझे जख्मी करे सुठो नाए कयो। असां उन खां हिकु हिकु जख्म जो हिसाब वठंदासीं। तव्हां को बि फिक्र न कयो, कंहिंखे बि सकरात न वठे जेसी ताईं मां पंहिंजे दुश्मननि खे कबर भेड़ो न कंदुसि एसी ताईं सुख सां न वेहंदुसि। छो त जेको मूंसां जो मौत माणींदो उनखे पीउ बि न सुञाणींदो, पंहिंजो पीउ बि न सुञाणींदो। छो ख़ामोश आहीं? बालाज ख़ान ख़ामोश न बल्कि इंतजार करे रहियो आहे परियां माण्हुनि जी ज़िंदगी खे मौत में बदिलण लाइ। बारूद जो पर इहो परवानो अलाए हिन माल ते छो न पहुतो आहे? अदा बालाज वरियाम वारनि खां बदिले वठण लाइ हथियार ऐं बारूद मौजूदु आहिनि। बाक़ी कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे? गोलियूं सिर्फ़ दुश्मन जे जिस्म खे परोड़ कजो आहे, पर बालाज ख़ान बाहि बची दुश्मन जी मूर्तियुनि खे साण चाहे थो। परवानो हिन माल ताईं छो न पहुतो आहे? काॾे मरी वियो? परवानो देर ईंदो पर धोखो न ॾींदो। छो त मुंहिंजो नालो परवानो आहे। परवानो शमा जो न, सिर्फ पैसे जो। परवाना इंतजार बालाज खे बुरो लॻंदो आहे। तूं ॿुधाए त कमु थी वियो या न? बमन ऐं बारूद जूं त भरियूं खणी आयो आहियां। तूं परवाह न कर परवाना। जे बालाज ख़ान वटि बारूद जूं भरियूं खणी आयो आहीं त बदिले में बालाज ख़ान तोखे नोटनि जूं भरियूं ॾींदो। नोटनि जूं भरियूं ॾींदो। पैसो त मां ज़रूरु वठंदुमि बालाज ख़ान, पर तो लाइ हिकु बुरी ख़बर खणी आयो आहियां। ख़बर इहा आहे बालाज ख़ान त शहबाज ख़ान तव्हांजो दुश्मन बणिजी वियो आहे।
परवाना मूसा मौत बणजी शहबाज जो गाटो न मरोड़ियुम त मूंखे मूसा न चइजांइ छो त जेको मूसा जो मौत माणींदो उनखे पी बि न सुञाणींदो। वरियाम वारनि अदा बालाज के मुंह के जख्मी करे पंहिंजी मौत के दावत ॾिनी आहे। उन्हनि खां हिकु हिकु ज़ख़्म जो हिसाब वठंदासीं। परवाने पंहिंजो कम पूरो कयो। शहबाज खान के खबर पहुंची तो मौत असां कीअं मुंहुं अटकाइबो आहे, कीअं मुहाड़ो पुट मेहर ईंदड़ महीने जी 10 तारीख़ शादी जी रखूं कीअं रहंदी? चाचा जेका अव्हांखे मुनासिब लॻे। आओ पुट हिन घर जे लाइ ॾुख ॾाज रहिया आहिनि, हाणे वञी का ख़ुशी नसीब थी आहे। ॾुखनि जा ॾींहं गुज़री विया चाचा, हाणे सुख सूंह बणिजी हिन घर खे सिंगारींदा। सोनी नजर नथी अचे, ॾिस त काॾे वई। चाचा मां सोणी खे अंदर ॾिसां थो। जल्दी कर। चाचा सोणी घर अंदर न आहे। ईअं न थी थो लॻे। रंग निकिरी वियो चाचा, सोणी इज़तुनि जा जनाज़ा खणी असांखे हिते लाश करे निकिरी वई चाचा। ईअं कीअं थी थो सघे? मौत माणींदो ईअं न थियणु ॾींदो। अची ॾिसो काॾे था वञो झाड़ेलो? छॾ मूंखे ज़रूरी कमु आहे। अरे दड़का ऐं उहो बि दोदे खान खे तोखे ख़बर न है। तो पैसा वठी मौत पीधो आहे। अलॻि में थी वञे। साहब असांजो कहिड़ो ॾोह आहे, असां त मिसकीन आहियूं। इहा सभु ख़बर थाणे ते हली पोइ पवंदी त तव्हां केतिरा मिसकीन आहियो। हलो अॻ में थियो। मंठारा मां तोखे चयो न देर जी दरिया में रहिजी वियासे त लुड़ी वेंदासे। छा मतलब? मतलब इहो त मुंहिंजी बाबा साईं मेर सां शादी तय करे छॾी आहे। मां घर छॾे तो वटि पहुती आहियां। सोनी तोजे ईअं करण सां तोजे कबीले वारा असांखे ज़िंदा कोन छॾींदा। सुणी मां तोसां शादी कंदुसि पर जी तूं चाहे थी ईअं न। सोणी मौत तिरीअ ते खणी तो वटि पहुती आहे ऐं तूं सुणी मूंखे